जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ एहसन ऐं मूंसां गॾु आहिनि सबा अबड़ो। उम्मीद कयां थी त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा। ऐं आऊं अवां खे ॿुधाईंदो हलां त अॼु आचर जो ॾींहुं आहे ऐं अवी असांखे ॾिसो पिया आवाज़ टीवीअ जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़ सां गॾु। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां भुलिजी वियुसि, कहिड़ी? ख़ूबसूरत होस्ट बि असां सां गॾु आहे। ओह माय गॉड। अच्छा मां हाणे तव्हांखे इंटरप्ट करण वारी हुयमि, छो असीं ख़ूबसूरत न आहियूं। आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत माण्हू ख़ूबसूरत ॻाल्हियूं खणी ख़ूबसूरत टॉपिक खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं संडे ते। हा पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर इन ख़ूबसूरतीअ खे अञा वधीक चार चंड लॻाइण जे लाइ असांजी टीम जी महिनत बुख ॾाढी लॻियल आहे, नाश्तो न थी सघियो आहे, जल्दी तकड़ में आया आहियूं। सो बहरहाल पाण अॼु कचहरी कंदासीं तालीम ते, तालीम खां अलावा बि मुख़्तलिफ़ टॉपिक्स असां अॼु खणी अव्हांजी खिदमत में हाज़िर थिया आहियूं। आचर जे ॾींहं जी ॻाल्हि कजे त आचर जे ॾींहं ते मुख़्तलिफ़ माण्हू, मुख़्तलिफ़ दोस्त, मुख़्तलिफ़ फैमिलीज़ मुख़्तलिफ़ ट्रिप प्लान कंदा आहिनि ऐं उन्हनि जा प्लैन्स ॾाढा अलॻि। कुझु दोस्त रिश्तेदारनि ॾांहुं वेंदा आहिनि, कुझु दोस्त रिश्तेदारनि खे घुराईंदा आहिनि, कुझु दोस्त वरी घुमण जे लाइ किथे ॿिए हंधि वियल हूंदा आहिनि या वेंदा आहिनि। सो बहरहाल अॼु टॉपिक्स ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, अवां सां कचहरी कंदासीं। सबा अलाए छो ख़ामोश आहे, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ ख़ामोश न आहे। ऑलमोस्ट संडे इज़ लेज़ी डे, सो संडे जो किथे न किथे असर असां ते बि थींदो आहे। ऐं हाणे त असांजी ड्यूटी आहे, असांखे तव्हांजे साम्हूं अचिणो हूंदो आहे ऐं खोड़ सारा टॉपिक खणी करे अचिणो हूंदो आहे, त असांखे संडे बि संडे नाहे लॻंदो ऐं असीं फील न आहियूं करे सघंदा ओह इज़ दिस संडे। पर असीं अगरि ॿाहिरि रोडनि ते निकिरंदा आहियूं त हा सैटरडे ऐं संडे असांखे कुझु कुझु रोड ख़ाली मिलंदा आहिनि, किथे हलवा पूरी पचंदो आहे, किथे वरी माण्हुनि जी रश लॻल हूंदी आहे नाश्ते ते हलवा पूरी ऐं चांहि अंडा पराठा माण्हू वठंदे नज़र ईंदा आहिनि। छो त ऑलमोस्ट मायूं जेके आहिनि घर में औरतूं उहे रेस्ट करणु पसंदि कंदियूं आहिनि, ॿारनि जी बि फरमाइश हूंदी आहे त असांखे हलवा पूरी खपे थी। सो अॼु असीं बि हलवा पूरी घुराई आहे, जेसिताईं असीं प्रोग्राम कंदासीं तव्हां सां ॻाल्हाईंदासीं तेसिताईं हलवा पूरी बि अची वेंदी। ऐं उन खां पहिरीं हलवा पूरी खां पहिरीं असां वटि ईंदो हिकिड़ो ख़ूबसूरत शेर। जी इम्तियाज़ गॾु हुजे ऐं सबा अबड़ो फरमाइश न करे शेर जी, त इहो थी नथो सघे। त अॼु असांखे तव्हां छा ॿुधाए रहिया आहियो? वाह 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 वाह। हाणे हिकिड़ी शाइरी आऊं अहिड़ी ॿुधायां थो जेका टिनि टॉपिक्स ते ॿधियल हूंदी। अच्छा उनजी वज़ाहत आऊं बाद में कंदुसि। पहिरियां तव्हांखे शाइरी ॿुधायां थो, शाइरी ॿुधायां थो, शेर ॿुधायां थो। शाइर चए थो त वो अफ़साना जिसे तकमील तक पहुंचाना ना हो मुमकिन। वाह। वो अफसाना जिसे तकमील तक पहुंचाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ देना ही अच्छा। वाह। हाणे इन असल में सबा खे हाणे जेॾीमहिल सम्झाईंदुसि न पोइ ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। कीअं? सबा हाणे ई चयो त शो खां पोइ या शो खां अॻु में विच में हलवा पूरी अची वेंदी। बाबा हलवा पूरी कोन ईंदी, इहो आहे अफ़सानो ऐं इहो तकमील ताईं न पहुचणो आहे। इन करे बहितर इहो आहे त इनखे ख़ूबसूरत मोड़ ॾेई करे भुलाए छॾियो, ज़हन तां हटाए छॾियो, उहो ॾाढो सुठो आहे। ॿियो त ख़ासि तौर ते अॼु मां उन्हनि फैमिलीज़ खे चवंदुसि जेके फैमिलीज़ पंहिंजे घर वारनि खे, ज़िमेदारनि खे इहा ख़्वाहिश कंदियूं आहिनि त अॼु किथे ॿाहिरि वठी वञो, अॼु किथे सुठो खाधो खारायो। पर छाकाणि त मर्द हज़रात ॾाढा लेज़ी हूंदा आहिनि, मंडे टू सैटरडे हैक्टिक जॉब करे हू चवंदा आहिनि त अॼु त यार छॾियो बि सही, अॼु आराम करणु ॾियो, त पोइ उन औरतुनि जो मूड ख़राब थी वेंदो आहे। इन करे आऊं चवां थो शाइरीअ जे ज़रिए वो अफ़साना जिसे तकमील तक पहुंचाना ना हो मुमकिन, बजाय मूड खराब करने के उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ी दो। अच्छा खूबसूरत मोड़ असीं मोड़े बि सघूं था, असीं मूड खे बि सही करे सघूं था। तव्हांखे ख़बर आहे त असीं छोकिरियूं हर शइ करे छॾींदा आहियूं, सो उन मोड़ खे हलवा पूरी वारे मोड़ खे असीं इम्तियाज़ ॾांहुं बि त मोड़े सघूं था न। चलो अगरि असीं नथा करे सघूं कुझु त तव्हां ई असांजे लाइ कुझु करे छॾियो। हा बिल्कुलु सही ॻाल्हि। इन ॻाल्हि ते त मां बाद में अचां थो, पर सबा अबड़ो तव्हांखे ख़बर आहे हिन वक़्तु ॾाढी फराख़ दिलीअ जो मुज़ाहिरो कयो। कहिड़ी फराख़ दिली! हिन चयो त छोकिरियूं सभु कुझु करे थियूं सघनि,
साईं इन में को बि शक न आहे, छोकिरियूं मर्द खे ज़हनी मरीज़ बि बणाए थियूं सघनि, चरियो बि करे सघनि थियूं, सुञो बि करे सघनि थियूं, रोड ते बि आणे सघनि थियूं, फुटपाथ ते बि आणे सघनि थियूं। सो छोकिरियूं सभु कुझु करे सघनि थियूं। सभा तव्हांजी वॾी महिरबानी यार, अॼु माना वॾो बयानु ॾेई छॾियो आहे। वेल सो तव्हां इन ॻाल्हि खे इग्नोर करे सघो था ऐं असीं अॻियां वधूं था इन ॻाल्हि खे इग्नोर कंदे उन्हनि खे इग्नोर करणु चाहियूं बि तॾहिं बि नथा थी सघनि। सो नाज़रीन खे बि इन बाबति ख़बर। अच्छा इम्तियाज़, सीरियस इहा ॻाल्हि सीरियस बि आहे, अगरि असीं इन खे सोचूं त इहा ॻाल्हि सीरियस बि आहे। पर कुझु ॾींहंनि खां मूंखे हिकिड़ी लेडी नज़र अचे पई, जॾहिं बि असीं ऑफिस अचूं था, ऑफिस जे ट्रैक ते ऐं पुल क्रॉस कंदे जॾहिं असां सिधो रोड वठंदा आहियूं ऑफिस वारो, ऐं उते कुझु माण्हू जिन खे पुलिस बि पकड़ण जी तमामु घणी कोशिशि कई आहे, हुकूमत जे तरफ़ां बि कुझु नुमाइंदा आया, अमलदार आया, उन्हनि खे पकड़ण जी कोशिशि कई वई त असीं उन्हनि खे हॉस्पिटलाइज़ कयूं ऐं उन्हनि जो इलाजु थिए, उन्हनि जी तरबियत करे सघूं। अच्छा, उन्हनि में कुझु ॾींहंनि खां असांखे लेडी, मूंखे त ख़ासि करे लेडी नज़र अचे पई जेका इन कंडीशन में आहे त किथे बि वेही थी रहे, किथे बि पंहिंजूं नशावर जेके बि शयूं आहिनि उहे वापराए थी। त मूंखे ॾिसी अफ़सोस थियो त यानी कि असीं कुझु नथा करे सघूं, असीं बेवस बणियल आहियूं अहिड़नि माण्हुनि लाइ जिन खे ज़रूरत आहे कि रस्ते जी या त सफ़ा ई भटकियल आहिनि, कुझु असीं नथा करे सघूं। इम्तियाज़ न बिल्कुलु करे सघिजे थो, पर हाणे जेका इहा एडिक्शन आहे न, जेको नशो वापराइण आहे, इहा हिकिड़ी अहिड़ी लत लॻी थी वञे, अहिड़ो हिकिड़ी आदत आहे जेका आदत अव्हां चाहींदे बि छॾाए कोन था सघो। जीअं हिकिड़ी सिगरेट नोशी आहे न, सिगरेट हिकिड़ो हूअं नशो त तमामु वॾो आहे, पर ॿियनि नशनि जे मुक़ाबले में जेके नशा हिन वक़्तु वापराइजनि था, हलनि था, उन जे मुक़ाबले में थोरो घटि आहे। पर मूंखे ख़बर आहे त इलाही सारा माण्हू सुबुह जो उथंदे महिल खाइण पीअण खां पहिरियां हू सिगरेट पीअंदा। अगरि हू सिगरेट न पीअंदा त पोइ उन्हनि जो दिमाग़ कमु ई न कंदो। इन्हनि जो मक़सदु आहे त हूअ ॾींहं जी शुरूआति ई इन शइ सां कनि था। पर हाणे जेका तमामु पीक लेवल ते इहा शइ पहुची थी वञे त उनखे झको करण में, वापसि अचण में, ओरिजिनल कंडीशन आणण में थोरो टाइम लॻंदो। इहो ईअं ई आहे जीअं अव्हां 2-3 सालनि खां बाइक इस्तेमालु करियो, गाॾी इस्तेमालु करियो, उन्हनि जो इंजण ख़तमु थी वञे, उन में इंजण, बाबा इंसान में को नओं इंजण त अची को मादो नओं त थी नथो सघे। हा, उनखे वरी क्योर करे सघिजे थो, पर मादो उन तरीक़े सां कमु न कंदो। बहरहाल इहे शयूं इलाज जे क़ाबिल आहिनि ऐं इहे नशा पाण घटि करे आहिस्ता आहिस्ता स्लोली ग्रेजुअली थी सघनि था। सो बहरहाल हाणे सभा जॾहिं फुटपाथ जी ॻाल्हि कई न, जॾहिं इन औरत जी ॻाल्हि कई, त उते जॾहिं तव्हां रस्ते ते गुज़रंदा आहियो न, मुख़्तलिफ़ गाॾियूं बि हूंदियूं आहिनि। ऑफ द रिकॉर्ड सभा ई मूंसां हिकिड़ी ॻाल्हि पे कई त कंहिं रिक्शे ते हिन पढ़ियो, छा पढ़ियो भला तव्हां पाण ॿुधायो? मैनू वेच के खा जा। मां हैरान थी वियमि त मां चयमि हिन रिक्शा वारे इहो लफ़्ज़, इहो जुमिलो लिखायो छो आहे त मैनू वेच के खा जा। अच्छा, मां सेकेंड साइड हुनजी पढ़ी न हुई, उते लिखियल हुयो पर परदेस न वञ। त मां वरी सोचां पई, अगेन मुंहिंजे थॉट आई त जॾहिं तव्हांखे विकिणी करे हू खाई वेंदो त हूअं बि तव्हांजो फ़ाइदो न रहंदो। पर हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि आहे, हू चए थो त मैनू वेच के मतलब बेच के खा जा, मूंखे विकिणी खाई वञ, पर ॿेली परदेस न वञ। मुंहिंजा पहिरीं शायर इन में सुठी ॿुधाए सघंदा। असल में ॻाल्हि ईअं आहे त उते सभा खे ख़ुशि थियणु घुरिजे हा। कीअं? छो त अहिड़ा मर्द हज़रात आहिनि। हाणे हू कंहिं मर्द खे त चवंदो कोन हूंदो मूंखे विकिणी तो खाई छॾ, पर परदेस न, ईअं त थी कोन थो। हू पंहिंजी वाइफ सगोरी खे चवंदो हूंदो। अच्छा, हा, हिकु त वाइफ सगोरी खे, या जिते का अखि हुनजी अटकियल हूंदी उते कोन्हे पैगाम ॾींदो हूंदो, ॿेली ख़ुदा खे वञ, परदेस न वञ, भली मूंखे खपाए छॾ, इहो क़बूल आहे, परदेस मुंहिंजे जियापे में मूंखां दूर न थी। सो इहे निमाणा अर्ज़ बि ॾाढा कमाल जा हूंदा अथव। अहिड़ी शेरो शाइरी बि ॾाढी ज़बरदस्त लॻंदी आहे। पर इन मां साबित थियो ॾाढा वफ़ादार मर्द बि पिया आहिनि, पर ॿटाकी बि घणा अथव। इहा बि ॻाल्हि आऊं मूंखे ॿुधायां त ॿटाकूं घणियूं हणंदा आहिनि। इन करे हिन ज़माने में पाण हमेशह ॿुधंदा आहियूं त बाबा वफ़ा किथे न रही आहे, कमाल जी ॻाल्हि आहे। इहो पहिरियां त गानो ॿुधंदा हुआसीं पाण,
इहा ॻाल्हि रुॻो ॿुधंदा हुआसीं, पर हिन वक़्तु अमली तौर ते इहो थिए पियो। अलमियो इहो आहे जो पाण जेके ॻाढ़ापा आहिनि, जेके रिश्ता आहिनि, जेके ज़ाती रिश्ता आहिनि, रत जा रिश्ता आहिनि, गहरा रिश्ता आहिनि, उन्हनि मां बि इहा सिक, मोहबत, प्यार, प्रीत, उकीर, इहो सभु शइ घटिजी वियो आहे। इन सभु शइ जे घटिजण जे करे सभु आऊं पंहिंजूं फीलिंग्स अगरि अवां सां शेयर करियां त सच पुछो, जॾहिं पाण इंटरनेट खां अॻु में जेको दौर गुज़ारियो, तव्हांखे यादि आहे हिकिड़ी ॻाल्हि जेका आऊं शेयर करियां थो अवां सां, इलाही सारा माण्हू, छाकाणि त हीअ असांजी जेका दिलि आहे न, दिलि में तमामु घणा अहसास ऐं उद्दमा बि हुजनि था, ऐं हिन दिलि में तमामु घणियूं शयूं वणी बि वेंदियूं, अखियुनि खे वणी वेंदियूं आहिनि, अव्हांजी दिलि खे वणी वेंदियूं, मोहे विझंदा आहिनि उहे नज़ारा, उहे माण्हू, उहे माण्हुनि जूं अदाऊं, उन्हनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि माण्हुनि जी ख़ूबसूरती। सो जॾहिं मोहे विझंदी आहे, मूंखे यादि आहे त 15 साल अॻु में, 20 साल अॻु में उहो वक़्तु जॾहिं को माण्हू असांखे वणंदो हो त पोइ असां छाजो इंतज़ारु कंदा हुआसीं त उन सां कीअं मुलाक़ात थिए, उन ताईं पैगाम कीअं पहुचाइजे। आई थिंक के इवेंट जो इंतज़ारु, हा एग्ज़ैक्टली उहो ई मूं ॻाल्हि पे कई, त शादीअ जो इंतज़ारु कंदा हुआसीं। अनफॉर्चुनेटली मूंखे इहो बि चवणो थो पए त ग़मीअ जो बि इंतज़ारु कंदा हुआसीं। सो बहरहाल नाज़रीन, छा वक़्तु हो, वक़्त जी छा ॻाल्हि कजे, ऐं जॾहिं तव्हांखे वॾड़ा ॿुधाईंदा त बाबा असांजो छा त वक़्तु हो, साॻी रीति हाणे वरी असीं नंढनि खे ॿुधायूं था त बाबा 20 साल पहिरियां अॻु में छा वक़्तु हो। वक़्तु वक़्तु जी ॻाल्हि आहे, वक़्त सां गॾु हलंदा रहो, ज़िंदगी गुज़ारींदा रहो, ज़िंदगी खे गुज़ारियो न पर ज़िंदगी खे जीअण सिखो। इन ख़ूबसूरत ॻाल्हि ते वठंदासीं ब्रेक वठंदासीं, अव्हांखे वञिणो केॾांहुं कोन्हे, मिलणो आहे ब्रेक खां पोइ। स्टे ट्यून, स्टे विद अस। जी नाज़रीन, हिकु ॿीहर भरीकार वीकेंड विद आवाज़ में असां वटि खोड़ सारा टॉपिक्स हूंदा आहिनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पर अॼु जंहिं टॉपिक ते असीं नज़र विझंदासीं, जंहिं टॉपिक ते अॼु असीं ॻाल्हाईंदासीं, उन ते ॻाल्हाइण बि लाज़मी आहे, छो त असां वटि मुआशरे में, जीअं असीं मुआशरे में रहूं था, उते हर माण्हू जी पंहिंजी कैटेगरी आहे, हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे, हर कंहिंजो पंहिंजो ज़िंदगीअ जो हिकिड़ो रद्द अमल आहे, दारोमदार आहे, वहिंवार आहे, छो त हर इंसान पंहिंजे ज़रूरत मुताबिक़, हैसियत मुताबिक़ कमाए था थो, पर हर कंहिंजो पेशो त अलॻि आहे न। त पेशे ते ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो अहिड़ो पेशो जेको असां सां बि मुंसलिक थिए थो, जेको असांजे कम बि अचे थो, ऐं असीं उन पेशे खे सुञाणणु शायदि नथा चाहियूं, असीं उन पेशे जे बारे में शायदि ॻाल्हाइणु नथा चाहियूं, या वरी असांखे ख़बर ई न आहे त ही पेशो को एतिरो काराइतो आहे या एतिरो ॾुखियो आहे त असांखे इन्हनि जी ज़िंदगी जे बारे में कुझु ख़बर न आहे। असीं अॼु ॻाल्हाईंदासीं उन्हनि माण्हुनि ते, उन्हनि मारूअड़नि ते जेके असांजो खोड़ सारो कमु कनि था, उन्हनि मोहाणनि ते जेके असांजे ही मुआशरे जो हिसो आहिनि, पर उन्हनि ते शायदि असीं ॻाल्हाइणु न चाहींदा आहियूं। अॼु असीं फिशरमैन्स ते ॻाल्हाईंदासीं, अॼु असीं मोहाणनि जी ज़िंदगी ते नज़र विझंदासीं, ऐं उन्हनि जी ज़रूरतुनि ते बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जी ज़िंदगी में उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि। इन हवाले सां नाज़रीन, असां ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु असांजे प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे महरान अली शाह साहब, जेके चेयरमैन आहिनि पाकिस्तान फिशर फोक फॉर्म जा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। महरान साहब, फिशर फोक फॉर्म जा चेयरमैन आहियो तव्हां, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे मोहाणनि जी, फिशर फोक फॉर्म जी? प्लीज़ थोरो इन ते ॻाल्हायो त पोइ वरी अॻियां हलूं। जी 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 बिल्कुलु। सभिनी खां पहिरीं तव्हांजो थोराइतो आहियां जेको तव्हां असांखे मौक़ो ॾिनो आहे ताकी असीं जेको असांजे मला मीर बेर जेका मोहाणा आहिनि, माहीगीर आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी ते ॻाल्हाइजे ऐं उन्हनि जी अहमियत ते ॻाल्हाइजे ऐं उन्हनि जे रोज़गार ते कहिड़ा मसइला आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाइजे। त सभिनी खां पहिरीं आउं गुज़ारिश कंदो त फिशर फोक फोरम जेको आहे माहीगीरनि जी हिकिड़ी मुल्कगीर तंज़ीम आहे जेको इन्हनि जे हक़नि जी नुमाइंदगी कंदी आहे, जंहिंजी बुनियादु 1998 में रखी वई हुई, ऐं ख़ासि तौर ते ॿिनि टो इशूज़ खे ॾिसंदे ई जेको आहे सो रखियो। हिकिड़ो त क़ैदी माहीगीरनि जो, डिटेन फिशरमैन जा इशू हली रहिया आहिनि ऐं अॼु ताईं उहे मसइला हल न थिया आहिनि, ऐं ॿियो अॼु ताईं जेको आहे सो असांजे मोहाणनि खे जेको आहे सो लेबर तस्लीम न कयो आहे। त इन्हनि बुनियादनि ते जेको आहे सो फिशर फोक फोरम जी बुनियाद रखी वई हुई आहे।
अच्छा सबसे पहले सभ खां पहिरियां त पाण इहो ॼाणण जी कोशिश कंदासीं त बुनियादी मामलात आहिनि कहिड़ा? साईं ॾिसो, सभिनी खां पहिरीं बुनियादी मसइला त उहे ई आहिनि। ख़ासि तौर ते त असीं त मतिलबु ईअं सम्झूं था की असांजो ही जेको सेक्टर आहे, जेको तबिको आहे, जेको सालाना 24 अरब रुपया टैक्स बि पे कंदो आहे, पर जेकॾहिं वसूली जी ॻाल्हि ईंदी आहे, जॾहिं बेनिफिट जी ॻाल्हि ईंदी आहे, त बिल्कुलु जेको आहे सो हिननि रियासतनि जे तरफ़ां, हुकूमतनि जी तरफ़ां असांखे ज़ीरो प्रॉफिट मिलंदो आहे। त बुनियादी मसइला उहे ई आहिनि। असां वटि बि पीअण जे पाणी जा मसइला लॻा पिया आहिनि, असां वटि बि सिहत जा मसइला लॻा पिया आहिनि। असांजो जेको माहीगीर जो जेको बच्चो आहे, जेको नौजवान, जेको छोकिरो ऐं छोकिरी आहे, उन्हनि जा बि जेको आहे सो एजुकेशन जा मसइला लॻा पिया आहिनि। पर जेकॾहिं जनरल इशू खे ॾिसिजे त असांजो जेको रोज़गार आहे सो तेज़ी सां जेको आहे सो तबाह पियो थिए, जंहिंमें ॿ वॾा सबब आहिनि। हिकिड़ो त जीअं त असीं चऊं था की हीउ जेको ख़ुदा जी तरफ़ां असांखे तोहफ़ो मिलियल आहे, समुंड, जंहिंखे असीं पंहिंजो रोज़ी जो प्यालो चवंदा आहियूं, सो उहो तेज़ी सां जेको आहे सो तबाह ऐं बर्बाद जो शिकार थींदो वञे। तव्हां ॾिसो त तव्हांजे हिते कराची जो जेको बि सेवरेज जो सिस्टम आहे, ड्रेनेज जो जेको सिस्टम आहे, उहो विदाउट ट्रीट करे जेको आहे सो समंदर में फ्लो पियो थिए। ऐं हाणे तव्हां ॾिसो त हू असांजो जेको ब्लू पाणी उहो ब्लैक में कन्वर्ट थी वियो आहे। पहिरीं चवंदा हुआ त बाबा अगरि पाणी में सिको बि विताओ त ॾिसण में ईंदो, पर ख़ुदा न खासा अगरि अहिड़े माण्हू बि जेको आहे सो अगरि ॿुॾियो वञे थो त उहो बि ॾिसण में नथो अचे। त इहे मसइला लॻा पिया। इन सां गॾु गॾु असांजो जेको हिते जे समंदर जे किनारे ते जेकी मच्छी मरंदी हुई, असांजी मच्छियूं मरंदियूं, जेके असां उन्हनि खे कॉन्टिनेंटल शेल्फ थींदा हुआसीं, उहो बि तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि। ऐं असांजा जेको तिमर आहे, मैंग्रोव आहे, जेकी असांजी मच्छियुनि जी नर्सरी आहे, जिते मच्छियुनि जी झींगनि जी पैदावार थींदी आहे, उहो बि जेको आहे सो तबाही जो हालत में पियो वञे। उन टाइम ते जेकॾहिं तव्हां प्रीवियस रिपोर्ट ॾिठो त उते जेको आहे सो ही 6 लख हेक्टेयर ते जेका असांजा मैंग्रोव जेका तिमर आहे, जंगलात जेको आहे, उहो मुश्तमिल आहे। पर जेकॾहिं तव्हां हेर सर्वे करियो त हाणे उहो 6 लख खां वठी जेको आहे सो 70,000 ताईं अची जेको आहे सो अची पता। त एॾो वॾो असांखे नुक़सान थियो आहे। इहो सिर्फ़ु माहीगीरनि लाइ कर कोन्हे, पर तिमर जेको आहे असीं चवंदा त हिकिड़ो सेफ गार्ड आहे, साइक्लोन खां बचाईंदो आहे, समुंद्री तूफ़ाननि खां बचाईंदो आहे। त अहिड़ी क़िस्म जी हिननि जूं आहे, पर अॼु ताईं जेको आहे सो हुन ते को नज़रसानी कोन पई कई वञे। हुकूमत जी तरफ़ां बिल्कुलु जेको आहे सो वर्ल्ड बैंक फंडेड जे थ्रू पीपल्स पार्टी हिन ते हिकिड़ी कैंपेन हलाई हुई, तव्हांजो मैंग्रोव जी के प्लांटेशन कई वञे। पर जेको आहे सो साईं जिन ऑर्गेनाइज़ेशन वारनि खे ॾिनो वियो पार्टी तरफ़ां, उहो उन ते सही तरीक़े सां अमल दरामद न करे सघी। त जेको उहो तिमर उन्हनि हेक्टेयरनि ते लॻाइणो हो, एकड़नि ते लॻाइणो, उहो कोन थी सघो। ऐं जेको तिमर असांजो जेको लोकल तिमर आहे, उन जी जॻह ते जेको आहे सो ॿाहिरूं इम्पोर्ट थियल जेको आहे सो तिमर जेको लॻा, जेको मतिलबु उहो असांजे कम जो कोन्हे। मतिलबु उहो न असांखे प्रोटेक्ट थो करे सघे, न असांजी उन्हनि में नर्सरी में को एॾी वॾी को जेको आहे सो पैदावार करण में, उन्हनि मच्छियुनि में को उन्हनि खे हेल्प कंदो आहे। सही सही। जी 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 प्लीज कंटिन्यू कयो। जी मेहराज साहब, मूं इहो पुछण पे चाहियो अवां खां त ॾिसो हाणे जीअं मौसम जी तब्दीली थिए थी न, मौसम जी तब्दीली माहीगीरनि ते कहिड़ा असर छॾे थी, इन बाबति थोरो ॿुधायो। साईं, क्लाइमेट जो मौसमियाती तब्दीली जो त हिकिड़ो त वॾो इम्पैक्ट जेको आहे सो हिन सेक्टर ते त घणो पियो आहे। त हिन जे करे सॼो क्रेडिट जेको आहे सो इंसाननि खे वञे थो, छो त हीअ ह्यूमन नेगेटिव एक्टिविटी आहे, जेको हथ चिरांद कई वञे थी इंसाननि जी तरफ़ां। त हिननि ते वॾो असर ई पियो आहे। त हिकिड़ी त मां ॻाल्हि कई त जॾहिं इंडस डेल्टा जो पाणी जॾहिं तव्हांजो हिन समुंड में किरंदो, छो त असीं चवंदा की बाबा हिननि ॿिन्हिनि जो हिकिड़ो मेलाप हो, हिननि जी हिकिड़ी जीअं ससी पुनी जो किसा सुणा वञनि था, त असीं चवंदा की बाबा हे ससी पुनू हुआ, पाण सां मिलंदा। पर जॾहिं खां हिननि ते कट लॻा, डाइवर्जन लॻा, ऐं वॾे पैमाने ते डेम्स बैराज ठता आहिनि, त उन टाइम ते जॾहिं उहो डेम बैराज न हुआ, त ही पाण सां गॾु 180 मिलियन एकड़ फुट पाणी जेको आहे सो समुंड में छोड़ कंदो। ऐं तंहिंसां गॾु गॾु 400 मिलियन टन जेकी सेंटीमीटर जेके असीं उन्हनि खे मिटी चवंदा आहियूं, रेत चवंदा आहियूं, जंहिंसां हे तव्हांजा क्रीक्स बनिया आहिनि, जंहिंसां तव्हांजा ॿेट बनिया आहिनि, उहो ईंदा हुआ। पर जॾहिं खां उहो थिया आहिनि त हाणे जेको आहे सो समंदर जेको आहे सो तेज़ी सां जेको आहे सो सी इंट्रोजन पई थिए। हाणे मिठो पाणी जेको ईंदो सो खारे पाणी खे पुठियां धकेलंदे वेंदो, ऐं तव्हांजी जेकियूं ज़मीनूं आहिनि सो आबाद थींदियूं हुयूं।
उन ते असांजा ॿेट बंदा हुआ, असांजा क्रिक्स बंदा, पर हाणे जेको आहे सो ही रिवर्स थी वियो आहे। हाणे जेको आहे सो मिठो पाणी न अचण जे करे समुंड तेज़ी सां जेको आहे सो अॻिते वधे पियो, सी इंट्रोजन थिए वेठी, ऐं तव्हां जाती खां वठी केटी बदर खां वठी बदीन जे 0 पॉइंट ताईं 40 लख एकड़ खां मथे ज़मीन जेको आहे सो समुंड जेको आहे सो गिड़काए चुको आहे। छो त असांजो मिठो पाणी जो लिंक जेको आहे सो 3 असांजे सिंध जे जेको आहे सो सेक्टर सां या रोज़गार सां जुड़ियल आहे। हिकिड़ो असांजो लाइफ स्टॉक आहे, ॿियो तव्हांजो खेती बाड़ी आहे, टियों तव्हांजो फिशिंग आहे। त असांजो जेको आबाद ज़मीनियूं ओब तबाह थी वियूं आहिनि, असांजे माल मवेशी में बि घणो नुक़सान थियो आहे, घणा जानवर जेका आहिनि सो मरी चुका आहिनि पीअण जे पाणी जे न हुअण जे करे। ऐं गॾोगॾु इहो असांजो जेको मच्छी में जेकी पैदावार हुई उन में इलाही जेको वॾे पैमाने ते जेको आहे सो घटिताई थी चुकी आहे। ऐं ॾिठो वञे अगरि हिकिड़े तरह सां चयो वञे त असांजो रोज़गार जेको आहे सो तबाही जे हाणे जेको आहे सो हुन टिपिंग पॉइंट ते अची बीह रहियो आहे, जंहिंखे मतिलबु अगरि हाणे को एक्शन नथो खजे त वॾो नुक़सान थी सघे थो। सही। मेहरा साहब, फिशर फोक फॉर्म हिकिड़ो बहितरीन इदारो आहे, फाल इदारो आहे, इहो कहिड़ो कमु करे रहियो आहे हिन वक़्तु? छा माहिगीरनि जी मदद या वॾे में वॾी ॻाल्हि उन्हनि जी सेफ्टी लाइ छा कयो पिया, पंहिंजे मारूड़नि लाइ छा कयो पिया? छो त समुंड में वञणु इज़ नॉट ईज़ी, ऐं कंहिं दरिया में बि वञणु ईज़ी न आहे, छो त वहंदड़ पाणी आहे, वहकरा आहिनि, हर कोई पंहिंजी जान नथो बचाए सघे। हाँ बिल्कुलु, तव्हां इलाही ज़बरदस्त सवाल कयो। हिकिड़ी त फिशर फोक फोरम जेको आहे सो हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेको हिननि जी हिकिड़ी तंज़ीम आहे जेको हिननि जी हक़नि जी नुमाइंदगी कंदी आहे। असां वटि को उहो चैरिटी वारी शयूं या हिननि खे को फैसिलिटीज़ प्रोवाइड करणु न, बाक़ी हिननि जी हक़नि जी नुमाइंदगी कंदा आहियूं। हा, इन केस मुख़्तलिफ़ क़िस्म जा असां प्रोजेक्ट्स हिते पूरे सिंध जे अंदरि जेको आहे सो असां रन कया आहिनि। त इन में इहो आहे त असीं जेको आहे सो हिननि खे असां केटी बंदर में ख़ासि तौर ते अर्ली वार्निंग सिस्टम जेको आहे सो असां हुते एस्टाब्लिश कयोसीं। त इन केस अगरि कोई अहिड़ा साइक्लोन्स अचनि था या अहिड़ियूं को शयूं अचनि थियूं त असीं उन्हनि खे इन्फॉर्म करियूं था, ऐं उहो ई शइ असां वरी उहो गवर्नमेंट खे हैंड ओवर कईसीं। पर हिते वरी इहा फुक़दान इहा त हिते पाइदारी निज़ाम न आहे, हिते सस्टेनेबिलिटी हिते का बि कोन्हे। अगरि शइ तव्हां अगरि कंहिंजे थ्रू अगरि खणी तव्हां हिते इंस्टॉल करियो था त पोइ हुननि जी पाइदारी में वॾो नुक़सान थींदो आहे। पर इहो आहे त उन हिसाब सां असांजी हिते कैंपेन्स बि हलंदियूं आहिनि, एडवोकेसी बि थींदी आहे, अवेयरनेस बि थींदो आहे माण्हुनि सां। छो त असांजो सिर्फ़ु कराची में न बल्कि सिंध जे 12 डिस्ट्रिक्ट में शयूं हलनि पियूं, त उन लाइ करे असीं कंदा। ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि ते वॾो जेको आहे सो फिशर फोक फोरम कमु कंदी आहे। हिते हेर असां जेको आहे सो PDH जे थ्रू असां हिते जेको आहे सो नौजवाननि खे स्पोर्ट्स अपॉर्चुनिटी ॾिनियूंसीं, उन्हनि खे हुनर ॾिनासीं। छो त तव्हांखे मां उही ॻाल्हि की त असांजो समुंड जेको आहे सो तबाही जी शिकार न पियो वञे, ऐं जेको आहे सो हाणे को अल्टरनेट रिसोर्सिस कोन्हे की असांजा मुहाणा छा कनि। त असां इहे कोशिशि कयूं की हिकिड़ो हिननि खे अल्टरनेट रिसोर्स प्रोवाइड कयो आहे, हुन जेको आहे सो विद द सपोर्ट ऑफ TDH असां हुननि खे जेको आहे सो स्किल डेवलपमेंट सेंटर्स जेका सो एस्टाब्लिश कया आहिनि। हुते ख़वातीन फ्री ऑफ कोर्स जेको आहे सो सिलाई कढ़ाई ब्यूटिशियन वग़ैरह सिखंदियूं, ताकी इन केस अगरि अहिड़ो को हादसो थिए थो त उहो पंहिंजी फैमिली खे अहिड़े क़िस्म सां सपोर्ट करे सघनि। बाक़ी असांजो वधीक जेको कमु आहे सो उन्हनि ते आहे, असीं जेको आहे सो नुमाइंदगी कंदा आहियूं, एडवोकेसी कंदा आहियूं, कैंपेन हलाईंदा आहियूं, पॉलिसियुनि ते ॻाल्हि थींदी आहे, सस्टेनेबल स्मॉल स्केल फिशिंग पॉलिसी ते ॻाल्हि थींदी आहे। ऐं हिते ख़ासि तौर ते जेका डिस्ट्रक्टिव गियर्स जेका आहिनि सो यूटिलाइज़ पिया थियनि था, जा हार्मनेस इस्तेमालु पिया थियनि, ऐं वॾे पैमाने ते इंडस्ट्रियल एक्वा कल्चर जेको हिते प्रोमोट पियो कयो वञे, नंढे पैमाने ते माहिगीरनि खे जेको स्मॉल स्केल फिशरमैन कॉन्सेप्ट जेको आहे सो तबाह बर्बादी जे शिकार ते पियो वञे। हाणे जेका मुहाणा आहिनि जंहिं वटि नंढा रिसोर्सिस आहिनि, छो त हाणे मच्छी जेको आहे सो माइग्रेट करे डीप सी में वही हली आहे, त इहो बि हिकिड़ो इंडस्ट्रियल एक्वा कल्चर जो हिकिड़ो तरीक़ो कार आहे की हिननि जे रोज़गार खे बंदि करे वॾे पैमाने ते कयूं वञनि। हाणे वॾा ट्रॉलर्स पिया इस्तेमालु थियनि, वॾियूं होड़ा पिया इस्तेमालु थियनि, लांचो पिया इस्तेमालु थियनि। त इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि सो असांजे मुहाणनि सां थियनि पियूं, सो उन्हनि लाइ करे असीं जेको आहे जदोजहद कंदा आहियूं। ख़ासि तौर ते क़ैदी माहिगीरनि जा जेका इशू अॼु ताईं रिज़ोल्व कोन थिया आहिनि, त असीं हमेशह इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं
त असां जॾहिं असांखे यूनाइटेड नेशन वारनि जॾहिं एक्सेप्ट कयो आहे कि भई मोहाणा हिकिड़ो वॾो किरदारु रखंदा आहिनि तव्हांजे मुल्क जी मैशियत में, त हुननि हिकिड़ो कानून लागू कयो आहे यूनाइटेड नेशन कन्वेंशन लॉ ऑफ द सी जो आर्टिकल 73 आहे ऐं हुनजा पाकिस्तान ऐं इंडिया ॿई प्रिंसिपली सिग्नेटरी आहिनि, पर अॼु ताईं हुन ते अमल दरामद नथो थिए। उन में क्लियर लिखियलु आहे त जेकॾहिं को माण्हू ग़लती सां बॉर्डर क्रॉस करे थो त अगरि हू हुन में को इलीगल शयुनि में इन्वॉल्व न आहे त हुननि जी ज़िम्मेदारी थिए थी त हू हुननि खे रिलीज कनि ऑन द स्पॉट, पर अॼु ताईं कोन। अॼु बि ॾिसो, अॼु बि हिकिड़ो ॿारड़ो आहे, हबीबुल्ला आहे नालो हुनजो, उहो 12 साल जो छोकिरो आहे ऐं जेको आहे सो पंहिंजे वालिद साहब सां या पंहिंजे चाचा सां वियो आहे ग़लती सां बॉर्डर क्रॉस करे, अॼु ताईं उन्हनि खे बि रिलीज असीं कोन कराए सघिया आहियूं। त मतिलबु इहो वॾो हिकिड़ो असां लाइ मतिलबु ॾुखायूं आहिनि मोहाणनि लाइ। मां त हिकिड़े पासे असीं चऊं था कि असीं मैशियत जे अंदरि वॾो किरदारु अदा कंदा आहियूं, कंट्रीब्यूट कंदा आहियूं, पर जेकॾहिं असीं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते असांखे ज़ीरो प्रॉफिट मिले थो। त असीं हमेशह जेको आहे सो हुकूमतनि सां रियासतनि सां इहा ई अपील कंदा आहियूं त ख़ुदारा असांजा जेका मोहाणा आहिनि जेको तव्हांखे एॾो वॾो टैक्स पिया ॾींदो उन्हनि खे बेनिफिट ॾिनो वञे। सही। मेहरान अली शाह साहब, तव्हां असां सां कनेक्ट रहिजो। हिते वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, वरी वापसि था अचूं ऐं कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, तव्हां बि केरु न वञिजो, नंढड़े ब्रेक खां पोइ वरी हाज़िर था थियूं। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मेहरान साहिबु, इहो ॿुधाइजो त अव्हां चयो त समुंड जी हिफ़ाज़त, आलूदगी, मुख़्तलिफ़ मामलात हलनि पिया जिन खां अव्हीं थोरो मायूस बि आहियो, पर अव्हां छा चवणु चाहींदव त समुंड जी हिफ़ाज़त जे लाइ अव्हांजे ज़हन में उहे कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि जेके हुजणु तमामु घणो ज़रूरी आहिनि? जी बिल्कुल, असां हमेशह इन्हनि खे खोड़ सारियूं जेकियूं आहिनि सो अल्टरनेट ॿुधाया आहिनि, इन्हनि खे सोल्यूशन्स ॿुधाया आहिनि। सभिनी खां पहिरीं त मां मतिलबु गुज़ारिश बि कई हुई, असांजो मेहर कराची आहे मुर्तज़ा वाहब साहब, ऐं ख़ासि तौर ते इब्राहिम हैदरी जी यूसी खां ई हितां खटियल चेयरपर्सन आहे, त हिते सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जेको आहे सो कराची जे अंदरि सफ़ाई सुथराई जो कमु करे रही आहे। पर ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त मतिलबु जेको बि जेको गार्बेज आहे, बिलियन ऑफ गार्बेज, उहो डंप कनि पिया असांजे किनारे जे ई तरफ़। त असां हिकिड़ी वीडियो बनाए साईं वारनि सां शेयर कई ऐं साईं वारा आया ऐं उन्हनि चयो त बाबा हीअ असीं जेको आहे सो सिर्फ़ु टेम्पररी हिते जेको आहे सो डंप पिया करियूं। तव्हांजे टेम्पररी डंप करण सां बि असांजे रोज़गार ते वॾो नुक़सानु पियो थिए। तव्हांजो जेको आहे सो केटल कॉलोनी जो जेको बेस कॉलोनी चवंदा आहियूं, उन्हनि जो बि सॼो जेको वेस्टेज आहे उहो बि जेको आहे सो समुंड में पियो अचे। तव्हां ख़बर आहे त उन्हनि में ॻोहियुनि में खे जेका इंजेक्शन्स लॻंदा आहिनि उहो बि उन में अचनि पिया। जॾहिं जून जुलाई ईंदी आहे त बच्चा जॾहिं उन्हनि में स्विमिंग करणु वेंदा आहिनि त उन्हनि जे पेरनि में उहे इंजेक्शन्स लॻंदा आहिनि। उन्हनि में उन्हनि खे बच्चनि खे बि जेको आहे सो एड्स जी बीमारियूं थियनि थियूं, स्किन्स जूं जेको आहे सो बीमारियूं पियूं थियनि। घणा ॿार जेको आहे सो हुन में फोत थी चुका आहिनि। त इहे वॾा इश्यूज़ हलनि पिया। त असां चयोसीं कि भई तव्हां पंहिंजे हिन सिस्टम्स खे जेको आहे सो थोरो सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट वारनि खे असां हुननि सां गुज़ारिश की कि भई तव्हां हिकिड़ा डंपिंग एरियाज़ जेका सो अलॻि ठाहियो, समुंड जे किनारे खां थोरो परे करियो ताकी हे शयूं जेको आहिनि सो असीं फेस न करियूं। ॿियो असां चयोसीं कि हिननि जेको सिंध सॉलिड वेस्ट पंहिंजो जेको ड्रेनेज सिस्टम आहे तव्हांजो कराची जो, त उन्हनि खे असां चयोसीं कि तव्हां जिते बि फ्लोइंग वारो सिस्टम तव्हां रखियो आहे समुंड जे किनारे ते, उते वॾे पैमाने ते तव्हां ट्रीटमेंट प्लांट लॻायो। ट्रीटमेंट प्लांट तव्हां लॻाईंदा त हू ॿियो कुझु न, जेको उनखे ट्रीट करे जेको पाणी अगरि हुन में समुंड में विझे थो त उहो जेको आहे सो एॾो वॾो नुक़सानदायक कोन थो थिए। पर असीं चऊं था कि तव्हां अलॻि सां, असां वरी ॻाल्हि अचे थी त हिते बजट न आहे, पैसो न आहे, रिसोर्सिस न आहिनि, त असीं रिसोर्सिस खे हिननि जे बजट खे ॾिसी, हुकूमत वटि एॾा घणा बजट नथा हुजनि, हर वक़्तु सुणण में ईंदो आहे, त असीं चवंदा आहियूं कि ठीकु आहे तव्हां वटि बजट न आहे त तव्हां महिरबानी करे उहो जेको नंढे पैमाने ते जेका सोल्यूशन्स आहिनि तव्हां उन ते वञो, त ट्रीटमेंट लॻायो ऐं तव्हां पंहिंजे सिस्टम में जेको आहे सो सुधार पैदा करियो ताकी ए शयूं जेकियूं आहिनि सो असांजे मुहाणनि इन्हनि शयुनि खां थोरो बची सघनि। सही। मेहरान साहब, मच्छी खे केतिरो नुक़सानु पहुतो आहे? छो त असीं ॾिसूं था त मच्छी ॾींहों ॾींहुं घटि पई थींदी वञे, ऐं ख़ासि करे पलो, जॾहिं पले जो सीज़न ईंदो आहे त असांखे खोड़ सारा पहिरियां ॿुधण में ईंदा त पलो अची वियो आहे ऐं अचो पलो खाइण हलूं, पर हाणे पलो बि घटि नज़र अचे थो। त मच्छी खे केतिरो नुक़सानु पहुतो आहे ओवरऑल?
पहिरीं ॻाल्हि त अॼु इहो पलो जेको आहे त हाणे त रेयर थी चुको आहे, हाणे मतिलबु नायाब थी चुको आहे असां लाइ करे। हाणे त मतिलबु हाणे ईअं सम्झो त इहे समुंद्री खज़ानो थी चुको आहे, को मिले लकीली तव्हांखे मिले कॾहिं त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी मतिलबु इहो थी जो बाक़ी ॿियूं मुख़्तलिफ़ असां जूं मतिलबु जेकी मच्छी आहे क़िस्म आहिनि, उहो बि आराम सां हितां माइग्रेट करे जेको आहे सो डीप सी में पिया वञनि। जेको समुंड जे किनारे मच्छियूं मरंदियूं हुयूं, उहो बि हाणे मतिलबु जेको आहे सो माइग्रेट करे जेको आहे सो डीप सी में वेही हलियूं आहिनि। सो हाणे मच्छी जी पैदावार में घणी जेको आहे सो मां सम्झां थो कि मोर देन 75% जेको आहे सो मच्छी जी पैदावार में घटिताई थी चुकी आहे। छो त इन जो आहे इहो त जेकॾहिं तव्हां इंडस डेल्टा जो पाणी तव्हां वरे छोड़ न कंदा ऐं तिमर जी बचाव लाइ करे कुझु इक़दाम न खणंदा त मां सम्झां थो ही त मोर देन 75 खां बि मथे आराम सां 100% जेको आहे सो मच्छी ख़तम थी वेंदी। हिकिड़ो हींअर बि सीज़न आयो मच्छी मारण जो, सभु मुहाणा जेका सो मायूस आहे, मच्छी कोन थी, हुन सां गॾु उन्हनि खे रेट बि कोन मिलियो। हाणे चवनि था को उमेद आहे त ही जेको अगस्त खां बाद जेको आहे सो मच्छी मारण जो सिलसिलो शुरू थींदो, त हुन में उमेद कजे थी कि जेको आहे सो हुकूमत असांखे सपोर्ट कंदी, कि कोशिश कंदी कि तिमर में बि वधारो कजे ऐं को कोशिश कनि कि बाबा हीअ जेको आहे मिठे पाणी जो छोड़ जेको बंदि कयो उन्हनि खे बि वरी रीस्टोर कजे त असीं सम्झूं था त मच्छी जी पैदावार में इन्हनि जे रोज़गार में घणो इज़ाफ़ो थी सघे थो। बाक़ी हिन ताईं जेकी हालत आहे त ईअं सम्झो कि समुंदर में मच्छी जेकी आहे सो नायाब थी चुकी आहे। घणा माण्हू लखों रुपया ख़र्च करे 8 ॾींहं 10 ॾींहं लाइ करे महीने लाइ करे वेंदा आहिनि, पर जेको आहे सो रिटर्न में जेको ईंदा आहिनि त ओतिरो उन्हनि खे फ़ाइदो नथो थिए, ॿिणू जेको आहे सो कर्ज़ी थींदा वञनि माण्हू मालिकनि जा। मेहरान साहब, बीइंग अ चेयरमैन, अव्हां वटि माहीगीरनि जी मुआशी हालत खे बहितर बणाइण जे लाइ कहिड़ा मंसूबा आहिनि? सर, असां हिकिड़ो पूरो हिकिड़ो चार्टर ऑफ डिमांड आहे जेको हुकूमत जे आॾो बि रखियो आहे, ऐं ख़ासि तौर ते सस्टेनेबल स्मॉल स्केल फिशिंग पॉलिसी जेको आहे सो असां वटि पूरो हिकिड़ो ड्राफ्ट ठहियल आहे ऐं असां उन्हनि सां शेयर बि थियल आहे। त असां चयोसीं कि तव्हां हिकिड़ो फिशिंग पॉलिसी जेको आहे सो हिते लॉन्च करियो। छो त तव्हांजे पाकिस्तान जे अंदरि माहीगीर पॉलिसी कोन्हे, त जेकॾहिं माहीगीर पॉलिसी कोन हूंदी त तव्हां सम्झो था जे मतिलबु कानून ई कोन हूंदो त कहिड़े कानून जे तहत जेको आहे सो माण्हू असेंबलियुनि में ॻाल्हाए या किथे कॉन्फ्रेंस करे सघे। त असां हिननि खे हिकिड़ो ड्राफ्ट ठाहे ॾिनो आहे हिननि खे माहीगीर पॉलिसी जो। जेकॾहिं उन्हनि खे हो यूटिलाइज़ कनि था त हुन में मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, त हू हिकिड़ो वॾो हिकिड़ो टॉपिक आहे, पर जे मां हिनखे थोरो शॉर्ट करे मां ॿुधायां थो त हुन में हिकिड़ो कजे त हिन में असां हिननि सां इहा ई ॻाल्हि कई आहे, सभिनी खां पहिरीं तव्हां हिननि खे लेबर तस्लीम करियो, कानून जी शक्ल में आणियो वञे माहीगीर तबिके खे, ऐं उन सां गॾु जेको आहे सो तव्हां हिननि खे सोशल सिक्योरिटी सां गॾु तव्हां हिननि खे हिकिड़ो माहीगीर कार्ड लॉन्च करे ॾियो। ऐं माहीगीर कार्ड जॾहिं लॉन्च थी वेंदो त हुन में उहो सभु शयूं अची वेंदियूं, तव्हांजी हेल्थ जी फैसिलिटी अची वेंदी, एजुकेशन जी फैसिलिटी अची वेंदी, ऐं तव्हांजो लाइफ इंश्योरेंस बि हुन में इंक्लूड थी वेंदो। ऐं हुन सां गॾु असां हुननि में जेको आहे सो जेको जीअं लोन थींदा आहिनि न, जेको घटि लोन थींदो आहे कि भई तव्हां हिननि खे लोन ॾियो ताकी हू पंहिंजो कारोबार जेको आहे सो शुरू करे सघनि। ऐं हिन में मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स आहिनि, ख़वातीन जूं अलॻि आहिनि तव्हांजो, ऐं पंहिंजो माण्हुनि जूं अलॻि आहिनि, उहो सभु हुन में शयूं सभु हिन में इंक्लूड आहिनि। त जेकॾहिं ए शइ असांजी ऑलरेडी हुकूमत वटि पयल आहे, अगरि उनखे उहो यूटिलाइज़ कजे हा त हे सभु मसइला जेको आहे सो आउं सम्झां थो त उहो फौरी तौर ते हल थी सघनि था। ऐं इन पॉलिसी खे लॉन्च करे अगरि सिर्फ़ु इनिशिएट थोरो वठनि माहीगीर काट जो, त मां सम्झां थो त 55% जेको आहे सो माहीगीरनि जा मसइला जेका सो हल थी सघनि था। सही। मेहरान साहब, जीअं तव्हां तिमिर जी ॻाल्हि कई, मैंग्रोव्स घटि थींदा वञनि पिया, छा मैंग्रोव्स जे वधाइण सां कुझु मसइला हल थी सघनि था, ऐं उहे कहिड़ा मसइला आहिनि जेके मैंग्रोव्स जे वधण सां घटि थींदा या ख़तम थींदा? सभिनी खां पहिरीं त हिकिड़ो त तव्हांजी मच्छी जी पैदावार में घणो इज़ाफ़ो थींदो। त मां ॻाल्हि इहे कई त हे हिकिड़ो जेको आहे सो नर्सरी वांगुरु कमु कंदा आहिनि, हिकिड़ो मच्छी ऐं झींगे जे हिकिड़ो घरु आहे।
त जेकॾहिं न हूंदा त पोइ हे किथे वञी ऐं पंहिंजी जेको आहे सो रिप्रोडक्शन्स कंदा। ऐं ॿियो गॾोगॾु हिन सां इहो फ़ाइदो आहे त इहो पाण खे साइक्लोन्स खां बचाए सघे थो। छो त जॾहिं बि वॾा वॾा तूफ़ान आहिनि, तव्हां कंपेयर करे सघो था मुबारक विलेज खे ऐं तव्हांजे इब्राहिम हैदरी जे समुंड खे, त जिते जिते तव्हांजा मैंग्रोव जा ॿेला आहिनि, तिमर जा ॿेला आहिनि, उन पासां ॾिसो त उते एॾी वॾियूं वेव्स कोन्हे, हेवी वेव्स। पर जेकॾहिं तव्हां इहे शइ तव्हां हॉक्स बे वारी साइड वञो त उते वॾे पैमाने ते जेको आहे सो हेवी वेव्स अचनि थियूं, हेला ईंदा आहिनि। सो इहो शइ आहे त तिमर सां हिकिड़ो त असांजो रोज़गार में 100% वधारो थींदो, छो त ही घर आहे। जेकॾहिं घर ई कोन हूंदो त पैदावार कोन थींदी। ऐं ॿियो जेको आहे सो सभिनी खां वधीक जेको आहे सो इहो असांखे हिकिड़ी असांजी दीवार आहे जेको अहिड़े साइक्लोन खां, तूफ़ाननि खां असांखे बचाईंदो आहे। जेकॾहिं हे सभु ख़तमु थी विया त मां सम्झा थो जेको आहे सो 2 मिंट बि कोन लॻंदा, तव्हांजो सॼो कराची जेको आहे सो समुंड जी आड़ में अची वेंदो। बिल्कुलु ठीकु। अच्छा मेरार साहिब, इहो बि ॿुधाइजो त जिते मर्द हज़रात माहीगीर आहिनि, ॾाढो सुठो किरदारु अदा कनि पिया, अव्हां औरत माहीगीर जे किरदार खे कीअं ॾिसो था? हिन लाइ करे असां मां सम्झा थो त सभिनी खां पहिरीं त पाकिस्तान में, इंडिया में थी हुई हूंदी फिशर वुमेन असेंबली इंडिया में, ऐं ॿियो दफ़ा अगरि थी आहे त पाकिस्तान जे अंदरि, त उहो असांखे आहे फिशर फोरम खे जेको आहे सो क्रेडिट वञे थो, त उहो हिकिड़ो कयो। त इन असां हिन लाइ करे कयो त जेकॾहिं तव्हां ॾिसो त प्रीवियस जेकॾहिं तव्हां हिस्ट्री में वञो त असांजो जेको मर्द त माहीगीरी कंदो, पर गॾु गॾु हुन सां औरत बि जेको आहे सो माहीगीरी कंदी हुई, उन सां गॾु समुंड में वेंदी हुई, उन सां गॾु कश्ती में वेंदी हुई, ऐं जॾहिं वरी वापसि ईंदा हुआ त उन्हनि खे रच सारण में उनखे मदद कंदी हुई, मार्केट ताईं उन्हनि खे रसाई ॾियण में उन्हनि खे कंदी हुई। पर आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो ही निज़ाम जेको आहे सो ख़तम थी चुको आहे। हाणे उहो असेंबली करण जो मक़सदु ई हो त जेको असांजो वुमेन फिशिंग कॉन्सेप्ट जेको आहे सो ख़तम थी चुको आहे, त उनखे वरी रीस्टोर कयो वञे। छो त अॼु बि तव्हां ॾिसो के न के जॻह ते, अॼु बि तव्हां अचो इब्राहिम हैदरी जो सिस्टर इलाइक़ो आहे रेड़ी ॻोठ, अॼु बि उते ॾिसो त ख़वातीन जेको आहे सो माहीगीरी कनि पियूं, पर उहो सिर्फ़ु तव्हांखे 1 खां 2 जेके आहिनि सो ख़वातीन जो हिकिड़ो घर मिलंदो जेको उहो अॼु ताईं जेको आहे सो माहीगीरी सां लॻा पियल आहिनि, पर हाणे ख़तम थी चुको आहे। उहो रीज़न ई इहा आहे त अॼुकल्ह क़ैदी माहीगीरनि जा बि मसइला पिया हलनि, ऐं गॾु गॾु साइक्लोन जा बि मसइला पिया हलनि, ऐं इन केस को इंसिडेंट थिए थो, कश्ती ॿुॾे थी, त को रेस्क्यू वारो सिस्टम कोन्हे, उहो अपॉर्चुनिटी कोन्हे। ऐं आराम आराम सां जीअं पॉपुलेशन वधी आहे, माण्हू जो कॉन्सेप्ट जेका चेंज थिया आहिनि, सो ख़वातीन खे जेको आहे सो उन्हनि जेको आहे सो घर में वेहारे छॾियो आहे सिक्योरिटी जे नाले ते उन्हनि जे। सो अहिड़े क़िस्म जी शयूं। त असां इहे असेंबली करण जो मक़सदु इहो त बाबा असां चयोसीं की भई हर उन में जेको माहीगीरी सां लॻापियल सेक्टर आहे, उन में 30% रेशो जेको आहे सो ख़वातीन जो हुजे, ऐं गॾु गॾु जेको आहे सो हिननि खे ख़वातीन खे वरी दुबारा रीस्टोर करण लाइ करे तव्हां जेको आहे सो इहे ट्रेनिंग्स वग़ैरह ऐं उन्हनि खे अपॉर्चुनिटियूं, उन्हनि खे उहो ॿेड़ा, उन्हनि खे कश्तियूं वठी ॾियो ऐं कारोबार उन्हनि खे करे ॾियो, उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾियो ताकी उहो वरी पंहिंजो कारोबार जेको आहे सो रीस्टोर करे सघनि। उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वञे, मार्केट ताईं जेको आहे सो पंहिंजो माल विकिरे करण ताईं उन्हनि खे उहो सभु फैसिलिटी प्रोवाइड कयूं वञनि, तॾहिं ई जेको आहे सो थी सघे थो। ऐं जेकी तव्हां ॻाल्हि की औरत जो किरदारु शुरू खां वठी हिन में अव्वल दर्जे ते रहियो आहे, पर जेके तव्हां ॾिसो पिया त जेकॾहिं हाणे हिकिड़े मर्द माहीगीर खे बि अपॉर्चुनिटी कोन पई मिलनि, त औरतनि खे न मिलंदियूं, त उहो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे घर में वेही रहंदियूं, घर में वेही ठलो जेको आहे सो रच सारींदियूं आहिनि, ऐं जेको आहे सो पंहिंजे घर वारनि जो इंतज़ारु कंदियूं आहिनि, उहो ईंदो आहे उन्हनि खे जेको आहे सो मानी जा पैसा ॾींदो आहे, मानी रधाए सो घर में पंहिंजा बच्चा ऐं ॿार पियूं संभालीनि, ॿियो हुननि लाइ करे ॿियो को बि फैसिलिटी कोन्हे। सही सही। मेहरान अली शाह साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आवाज़ टीवी जे वीकेंड विद आवाज़ प्रोग्राम में पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, केॾांहुं न वञिजो, वरी जी वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी अहिड़ी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। दोस्तो, जिते पाण सिंध में ॿिया मामलात ॾिसूं था, उन्हनि ते नज़र रखूं था, इन सां गॾोगॾु तालीम बि असांजे आजपे, असांजे जियापे, असांजी मंज़िल मक़सूद ताईं पहुचण जे लाइ हिकिड़ो अहम किरदारु अदा करे। तालीम खां सवाइ इंसानु अधूरो आहे। तालीम ई
असांजी टीं अखि आहे, उहा टीं अखि असांखे तमामु घणो शऊर ॾिए थी, हक़ीक़ी इंसान बणाए थी। तालीम जी अहमियत, छा तालीम सिर्फ़ु किताबनि खे रटो हणणु आहे या तरबियत बि हुजणु ज़रूरी आहे? इन ते ॻाल्हाइण लाइ असां वटि ॾाढा ज़बरदस्त महिमान रफ़ीक़ अहमद मेमन साहिब, पाण माशाल्लाह ॾाढा सुठा उस्ताद प्रोफेसर आहिनि। एब्रॉड मां उन्हनि मैथमेटिक्स में डिग्री कई आहे, 26 सालनि खां मथे जो एक्सपीरियंस आहे। पाण एडमिनिस्ट्रेशन खे बि ॾाढे कमाल तरीक़े सां ॾिसनि था। उन्हनि खे पाण पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लिंक जे ज़रिए भलीकार कंदासीं। साईं रफ़ीक़ साहिब भलीकार करियूं था, अमां जी वॾी महिरबानी, क़ीमती टाइम ॾिनो। सर वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां मुंहिंजे नाज़रीन खे मुंहिंजा व्यूज़ ॾियण जे लाइ मूंखे तव्हां इनवाइट कयो। साईं रफ़ीक़ साहिब, आउं अव्हां खां पुछणु चाहींदुसि, तालीम सिर्फ़ु असीं शायदि ईअं सम्झूं था त नौकिरी हासिल करण जे लाइ तालीम हासिल करणु ज़रूरी आहे, या अवी सम्झो था त तालीम इंसान खे तरबियती तौरु, शऊरी तौरु हक़ीक़ी इंसान बणाए थी? वॾी महिरबानी सर, तमामु बहितरीन सवाल आहे। तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो जीअं त तालीम इंसान जी टीं अखि आहे जेका शऊर ॾिए थी। सर, इंसान खे जनम थींदो आहे, जनम सां गॾु इंसान जॾहिं साह खणी हिन दुनिया में ईंदो आहे, उन जो जेका तरबियत आहे उन में इलाही हिकिड़ो किरदारु हूंदो आहे। जॾहिं उहो स्कूल वेंदो आहे त हिन इंसान जी जेका तरबियत आहे उहा त माउ जे पेट खां ई शुरू थी। जॾहिं ॿाहिरि आयो त उनखे माना खाइण पीअण जी, उनखे जेका बि शइ आहे अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया में अचण सां ई सेखारणु शुरू करे छॾे थो। पर जेका इल्मु आहे, जेका तालीम आहे, उहा वरी स्कूल में मिले थी। तरबियत जेका आहे मुआशिरो ॾिए थो। त तालीम इंसान जी टीं अखि बिल्कुलु आहे, ऐं इन तालीम जे करे ई अल्लाह तबारक व तआला बि क़ुर शरीफ़ में बि खोड़ जॻहियुनि ते इहो फरमायो आहे त तव्हां तालीम हासिल कयो। और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं बि आहिनि, ऐं उतुलबुल इल्म मिनल महद इलल लहद हिकिड़ी मशहूर आहे हदीस जेका असां सभई यादि कंदा आहियूं। ऐं क़ुर शरीफ़ में रब ज़िदनी इल्मा, ऐं रब असांजे इल्म में इज़ाफ़ो फरमाए। त हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि न, इहे अहमियत खे ज़ाहिर कनि थियूं त इंसान जे लाइ तालीम केतिरी ज़रूरी आहे। ऐं मुअल्लिम नबी करे अलाह मोकिलींदो आहे पंहिंजे ख़ासि ॿारनि खे रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां। बाक़ी ज़माने जे हिसाब सां त असां ॾिसूं था त तालीम ऐं उन सां गॾु जेके ॿियूं शयूं आहिनि केतिरियूं ज़रूरी आहिनि। सिर्फ़ु नौकिरी हासिल करणु न आहे, इंसान जी जेका शख़्सियत जी जेका ईअं सम्झो त सही नमूने सां शख़्सियत डेवलप थिए थी, उहा तालीम सां थिए थी। ऐं तालीम ई उनखे उनजी जाइ ते माना पहुचाए थी, जेका उनजी हक़ीक़ी जाइ आहे जंहिंजे लाइ उहो इंसान ख़लक़ियो वियो आहे। डॉक्टर रफ़ीक़ साहब, अॼुकल्ह जी तालीम खे कीअं तव्हां कंपेयर कंदा? थोरो बैक था हलिया वञो पहिरियां जी तालीम जे हवाले सां, छो त अॼुकल्ह असां वटि चैट जीपीटी, AI, गूगल, जेमिनाई ऐं XYZ खोड़ सारियूं वेबसाइट्स आहिनि जितां असांजा ॿार हेल्प वठी करे पढ़नि था। सो कीअं कंपेयर कंदा तव्हां अॼु जी तालीम खे? अॼु ॾिसो, माना तालीम जी अहमियत जेका आहे न, कॾहिं बि माना डाइवर्ट थींदी ई कोन्हे। जी, जेकॾहिं मां चवां जी रफ़ीक़ साहब, जीअं मां चवां जेकॾहिं ईअं ॾिसिजे न त अॻु में उस्ताद क्लास में बि पढ़ाईंदो त अॼु बि उनजी अहमियत ख़तमु नथी थी सघे। चैट जीपीटी तव्हांखे सपोर्टिव थी सघे थी। तव्हां उतां माना हिकिड़ा जेके दुनिया लेवल ते जेकॾहिं के आर्टिकल्स पिया आहिनि, थॉट्स पिया आहिनि, त उहे तव्हां कलेक्ट करे पंहिंजो विजन वधाए सघो था। पर जेका तालीम अॻु में असां वटि हूंदी उहा ई हाणे बि आहे। हाणे टूल्स चेंज थिया आहिनि, अहमियत उहा ई आहे, इंसान खे उहा ई तरबियत मिले थी। अञा हींअर थोरो ईअं सम्झूं असां अॻु में नेरो हूंदा हुआसीं, हाणे थोरा वाइड थी विया आहियूं। अॻु में असां किताब पढ़ंदा हुआसीं, हिकिड़ो किताबु हूंदो जंहिं मां असांखे माना सभु कुझु मिलंदो। हाणे सॼी दुनिया तव्हांजे लाइब्रेरी सॼी तव्हांजे फिंगर टिप्स ते आहे। पर उहा लाइब्रेरी शागिर्द पढ़नि त नथा न। सॉरी टू से, किताब जी अहमियत असां वटां शायदि ख़तम पई थींदी वञे,
या वरी असीं ईअं चऊं त असांखे टाइम न आहे त असीं किताब पढ़ूं या वरी असीं रिसर्च बि कयूं, असांखे चैट जीपीटी ऐं असांखे AI सभु कुझु प्रोवाइड करे थी त असीं कोई महिनत छो कयूं? न ईअं आहे, पर इहे जेकॾहिं ख़ाली ईअं ॾिसजे न, हाणे उहो अॻु में कुझु माना ईअं साल ॾेढ ॿ अॻु में ईअं ज़रूरु हुयो त असां माना जेका बि नोट्स हूंदा हुया, असाइनमेंट्स हूंदियूं हुयूं, आर्टिकल्स हूंदा हुआ, उहे असां चैट जीपीटी ते ठाहे वठंदा हुआसीं। पर हाणे उहे सभु शयूं जेके आहे न रिस्ट्रिक्ट बि थी वयूं आहिनि, त तव्हां कॉपी पेस्ट नथा करे सघो, त थॉट डेवलप करे सघो था, पंहिंजो जेको आहे तव्हांखे जेका नॉलेज आहे उनखे थोरा वधाए सघो था, पर एज़ इट इज़ उहा कॉपी पेस्ट नथा करे सघो। हाणे उहे टूल्स जेके आहिनि उन जा जेके रिस्ट्रिक्शन्स आहिनि उहे बि वधी वयूं आहिनि न। हर शइ जा फ़ाइदा ऐं नुक़सान ज़रूरु आहिनि, पर किताब ऐं उस्ताद जी अहमियत खे तव्हां कंपेयर नथा करे सघो कंहिं बि शइ सां। त किताब ऐं जेको उस्ताद आहे उहो पंहिंजी जाइ ते ज़रूरु आहे। हे तव्हांखे एडिशनल हिकिड़ी टूल्स मिली विया आहिनि, हिकिड़ी सहूलियत मिली वई आहे जो तव्हां अॻु में लाइब्रेरीअ में वेही टाइम मतिलबु गुज़ारींदा हुओ ऐं हिकिड़े कैटलॉग वञी ॻोल्हींदा हुओ, किताबनि खे वेही पढ़ंदा हुओ ऐं मुख़्तलिफ़ किताबनि मां मुख़्तलिफ़ शयूं मिलंदियूं हुयूं। हाणे उहे शयूं तव्हांजे फिंगर टिप्स ते थी वयूं आहिनि। ईअं ई जीअं तव्हां ॾिसो कैलकुलेटर ख़तमु थी वियो मोबाइल अचण सां, हाणे सभु शइ तव्हांजो वॉल क्लॉक, रिस्ट वॉच ख़तमु थी वई, तव्हांजी खोड़ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सभु मोबाइल में अची वयूं आहिनि ऐं उहे एडवांस थी वयूं आहिनि, पर अॼु बि उन्हनि शयुनि खे तव्हां ख़तमु न आहे करे सघिया। कैमरा जो दौर हूंदो, रोल इक्फा फ्यूजी, उहो अॼुकल्ह ख़तमु थी वियो न, पर उस्ताद ऐं किताब जी अहमियत खे तव्हां कॾहिं बि ख़तमु नथा करे सघो। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं रफ़ीक साहिब, अॼु ॾींहं ताईं असां ॾिसूं था त रटे लॻाइण जो रुझान बरक़रार आहे, थोरो जेको थियो आहे कॉन्सेप्चुअल स्टडी आई आहे, पर शागिर्दनि खे मुकमल तौर ते उन किताब खे सम्झण ऐं सवाल करण जी तालीम कॾहिं ईंदी, कॾहिं ॾिनी वेंदी, इहो शऊर कीअं ईंदो? तमामु बहितरीन तव्हां माना इहा ॻाल्हि कई आहे। असल में जेको तालीम जो जेको सिस्टम आहे न सर, उहो चेंज थी वियो आहे। हाणे रटे वारी शइ जेका आहे न, उहा मार्केट वैल्यू कोन थी रखे। उहा तव्हांखे हिकिड़ो डिग्री, हिकिड़ो पनो, तव्हां उन में माना कहिड़े बि लेवल जी तव्हां डिग्री वठी सघो था, मैट्रिक खां वठी वेंदे तव्हां PhD ताईं बि पना मिली था वञनि, पर उनजी अहमियत न आहे, मार्केट वैल्यू उनजी काई बि न आहे। तव्हांखे स्किल्स खपनि, तव्हांखे स्किल्स जेके आहिनि उहे ई तव्हांजी मार्केट वैल्यू ठाहींदा। तव्हां कहिड़ी बि टेस्ट में वेहंदो, रटो हूंदो, जेकॾहिं उहो थोरो लॉजिकल क्वेश्चन तव्हांखे अची वियो त उहो तव्हां पास नथा करे सघो उन टेस्ट खे। सो उनजे लाइ तव्हांखे अंडरस्टैंडिंग हुजणु ज़रूरी आहे न। उन में मिसाल हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त हिन महिल कॉम्पिटिशन केतिरी आहे, हर तव्हांखे जीअं गवर्नमेंट जी पॉलिसी बि आहे, हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद जी बि हुई ऐं प्लस में सिंध हायर एजुकेशन कमीशन जी बि इहा हुई, त तव्हांखे हर ज़िले में यूनिवर्सिटी ठाहिणी आहे। उहा हर ज़िले में यूनिवर्सिटी तव्हां ऑलमोस्ट ॾिसो, सिंध जे हर ज़िले में यूनिवर्सिटी या हुनजी कैंपस ठही वई आहे। हाणे उहो प्रोडक्शन असांजी केतिरी निकिरे थी पई, असांजा केतिरा तइलीम याफ़्ता नौजवान निकिरनि था, उहे मार्केट में केतिरो कॉम्पीट कंदा, क्वेश्चन इहो आहे। मार्केट में उहे कॉम्पिटिशन जहिड़ा आहिनि, छा जेकॾहिं असांजी जेके पंहिंजे क्वेश्चनियर्स अचनि था या जेके उन्हनि खे टेस्ट मिलनि थियूं, छा उन में उहे कॉम्पीट करे सघनि था? ऐं उहो ई ॾिसो था, हिकिड़ो मां हिनखे एग्ज़ाम्पल तौर ते ईअं ॾेखारींदमि खे त असां टीचर जॾहिं भर्ती था कयूं, हीअ IBA जो पाण में एग्ज़ाम्पल खणूं त 22 में जेका टेस्ट थी हुई, अॼु ॾींहं ताईं उहा डिस्कस पई थी थिए। माना उस्ताद जी भर्तीअ जे लाइ तव्हांखे 40% मार्कूं खपनि। हाणे तव्हां कंपेयर कयो, जेकॾहिं 40% उनखे पासिंग मार्कूं आहिनि त 60% त उहो फेल्यूअर आहे। हाणे 60% उहो न खणी सघियो, 40 ते उनखे भर्ती छो थियणु खपे? हाणे इन क्राइटेरिया खे त 80% ते खणी वञो न, भला 20% ठीकु आहे, उहो थोरो घटि वधि थी सघे थो, पर उहो 80% छो कोन्हे? उस्ताद तव्हां हिकिड़ो ॾियो था सिस्टम खे, माना तालीम जे लाइ हिकिड़ो माहिर तव्हां मुक़ररु कयो था उनखे, त वञी तूं असांजो जेको आहे सो मुआशिरो सुधार। ऐं ॾिसो था असेंबलीअ में असांजी लेजिस्लेटर्स जेके वेहनि था, उहे बि हिन बहस में अचनि था त बाबा IBA जा 40% मुंहिंजे इलाइक़े जा माण्हू रुलंदा था वतन, उन्हनि खे बि तव्हां ॾियो। मां हिन में इहो ज़रूरु चवंदुमि त इनखे इन तरीक़े सां सोचणु खपे त असांखे छा खपे।
असांखे छा करिणो आहे, पॉलिसियूं उन तरीक़े जी हुजनि, स्किल्स ते वधीक ज़ोर हुजे। तव्हां हींअर गवर्नमेंट जी पॉलिसीअ में इहो ज़रूरु आहे यूथ डेवलपमेंट, बेनज़ीर इनकम, इहे पंहिंजो जेको आहे डेवलपमेंट में स्किल्स डेवलपमेंट जा इंस्टीट्यूट खुलिया आहिनि। खैरपुर में पहिरीं यूनिवर्सिटी जेका पाकिस्तान में ठही हुई स्किल डेवलपमेंट जी, उहा खैरपुर में ठही हुई ऐं उहा ज़बरदस्त नमूने सां पंहिंजो कमु बि करे थी पई। सो स्किल्स इलाही इंपॉर्टेंट आहिनि। IT जो दौर आहे, IT जा बि स्किल्स ज़रूरी आहिनि, ख़ाली डिग्री कम जी न आहे। जेका बि आहे उहा सभु शइ अॼुकल्ह कॉम्पिटिशन आहे। तव्हां जेतिरो बि मतिलबु मार्केट में जेके रिक्वायरमेंट्स आहिनि उन मुताबिक़ तव्हां करे सघो था। रटो तव्हांजे कम जो कंहिं बि सूरत में न आहे। एग्ज़ाम पास करे डिग्री वठी सघो था, अदरवाइज़ तव्हां कॉम्पिटिशन में नथा अची सघो। सही। अच्छा, स्किल्स जी वैल्यू आहे, तव्हां जीअं चयो त मार्केट में वैल्यू ही स्किल्स जी आहे। डिग्री जी छा एतिरी असां वटि वैल्यू न रही आहे? छा 4 साल जेके ॿार पढ़नि था छा उहे ज़ाया थी वञनि था अगरि असां वटि स्किल न आहे त? हा, मां इहो चवंदुमि, मां एग्री कंदुमि इन शइ सां। जेकॾहिं स्किल्स ॿार डेवलप नथा कनि ऐं ख़ाली जेकॾहिं डिग्री वठी करे उहे मार्केट में अचनि था, अल्टीमेटली फ्रस्ट्रेशन जो शिकार थियनि था। त उन जे लाइ ज़रूरी आहे त पॉलिसीज़ अहिड़ियूं हुजनि। आहिनि बि पॉलिसीज़ आहिनि बि, ईअं न त पॉलिसीज़ न आहिनि। हायर एजुकेशन कमीशन आहे। जीअं मां इंजीनियरिंग यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो त पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल असां ते माना इहो रखी वेठी हूंदी आहे त तव्हांखे एतिरा लैब्स थियणु खपनि, एतिरा प्रैक्टिकल्स थियणु खपनि, असांजा अपडेटेड कोर्सिस हूंदा आहिनि। ईअं ई जनरल यूनिवर्सिटीज़ में तव्हां ॾिसो हायर एजुकेशन कमीशन आहे। मेडिकल ॾे तव्हां वञो त हर हिकु माना PMDC आहे। कंप्यूटर साइंस में वञो त उनजी सोसाइटीज़ आहिनि जेके एक्रेडेशन ॾींदियूं आहिनि प्रोग्राम्स खे। उहे सभई इन सिस्टम खे जे लाइ आहिनि त तव्हां मार्केट सां जेकॾहिं अलाइन न कंदो पंहिंजे सिस्टम खे त तव्हांजी डिग्रीअ जी का अहमियत न रहंदी। पर अनफॉर्चुनेटली मां इहो ज़रूरु चवंदुमि त उनजो इम्प्लीमेंटेशन अल्टीमेटली असांखे करिणो आहे। बीइंग अ टीचर, बीइंग अ एजुकेशनिस्ट, मां इहो चवंदुमि त असांखे ई उनजो इम्प्लीमेंटेशन करिणो आहे ऐं इंतज़ामिया इन ते वधीक ज़ोर ॾिए जेकॾहिं त मां सम्झां थो इन जो अञा बि वधीक फ़ाइदो थींदो। डिग्री तव्हांजो एंट्री आहे, गेटवे आहे तव्हांजो। तव्हां एंट्री करे सघो था कंहिं बि पोस्ट जे लाइ, पर एग्ज़ाम पास करण जे लाइ या कॉम्पिटिशन में अचण जे लाइ तव्हांखे ज़रूरु आहे त तव्हांजा स्किल्स स्ट्रांग हुजनि ऐं एज़ पर नीड ऑफ द मार्केट हुजनि। ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक साहब, तव्हां सां कनेक्ट रहजो। असां वठूं था नंढिड़ो ब्रेक। नाज़रीन केॾा न वञो, वरी वापसि था अचूं वीकेंड विद आवाज़ में। वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं रफ़ीक साहिब, असीं ॿुधंदा आहियूं त किताब, कलम ऐं उस्ताद जॾहिं मज़बूत हूंदो त मुआशिरे खे तरक़ीअ खां केर बि रोके नथो सघे। अनफॉर्चुनेटली असीं ॾिसूं था त असांजा जेके कोर्सिस आहिनि इलाही वक़्त खां हलनि पिया, उन में का रदो बदल नथी अचे। इन केस अचे बि अथी त पोइ उन टेक्स्ट बुक में इलाही सारियूं मिस्टेक्स ऐं एरियाज़ ऑफ इम्प्रूवमेंट बि ॾिसण में अचनि था। इन बाबति अव्हांजो छा तजो मुशाहिदो हूंदो? सर, इहो मां सम्झां थो त इलाही शयूं इहे जेके अव्हां चओ था इहे हुयूं, पर छा जो अॼुकल्ह जे जदीद सिस्टम में इहे इलाही शयूं ख़तम बि थी वियूं आहिनि। ओके, जे पहिरियों मूं वटि कयो त असां वटि एक्रेडेशन जेके एजेंसीज़ चऊं या सोसाइटीज़ चऊं या जेके असांजूं आहिनि पॉलिसी मेकर्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स खे एक्रेडेट कंदा आहिनि, त उहे इन्हनि शयुनि ते कड़ी नज़र रखी वेठा आहिनि। असां इंजीनियरिंग में वाशिंगटन अकॉर्ड खे फॉलो कंदा आहियूं। QOBE क्वालिटी जेको आहे असांजी माना जेको आहे असांजी आउटकम बेस्ड एजुकेशन सिस्टम, उहो असां इम्प्लीमेंट कंदा आहियूं। असांखे कुझु किताब मिलिया जेके नए कोर्स मुताबिक़ छपियल हुया, उन में ग़लतियूं हुयूं ऐं इहो किताब असीं स्क्रीन ते आणे बि सघूं था। अरे बिल्कुलु आहिनि। मां चवां, मां ईअं न चयुमि त मां ख़तम थी वियूं आहिनि, पर इलाही घटि थी वियूं आहिनि। इनखे तव्हां एग्री कंदो ऐं इलाही शयूं जेके अॻु में हूंदियूं हुयूं उहे इलाही घटि थी वियूं आहिनि। मां ईअं चवंदुमि त 30% जेकॾहिं अञा पॉसिबल हुजनि
अॻु में 70% 30% भी इलाही आहिनि सर। 30% भी छो हुजनि, हिकिड़ी एजुकेशन हिकिड़ो स्टूडेंट हासिल करे तो हुन में ग़लती हुजे त पोइ स्टूडेंट केॾांहुं वञे। एग्री कयां थो न, मां एग्री कयां थो अव्हां सां न, त इहे शयूं आहिनि, इहे घटि थियणु खपनि, अञा बि ख़तमु थियणु खपनि। पोइ हाणे हुन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिस्टम आहे अदी, हाणे इहो सिस्टम जेको आहे न उहो इलाही शयूं हिन में इलाही फैक्टर्स आहिनि। शायदि हिते न तव्हां ॻाल्हाए सघंदव, न ते न मां ॻाल्हाए सघां थो न। साईं कुझु सवालात आहिनि रफ़ीक साहिब, ऐं माज़रत तव्हांजी ॻाल्हि खे मां क्रॉस पियो करियां। कुझु इम्पोर्टेंट सवाल आहिनि। हाणे वेझड़ में ई असां ॾिठो त इलाही सारा शागिर्द जेके बैचलर करण खां पोइ मास्टर्स कनि था ऐं यूनिवर्सिटीज़ उन्हनि खे एज़ अ विज़िटिंग फैकल्टी मेंबर तौरु पाण वटि रखण जे लाइ ऑफर कनि था। अनफॉर्चुनेटली ॾिठो इहो वियो आहे त वेजिस तमामु घटि आहिनि। इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? इवन जंहिं यूनिवर्सिटी में अवी पढ़ायो पिया। हा उहो सर जेके अपॉइंटमेंट्स आहिनि न सर, अवां खां इहो सवाल इन करे करियां पियो त माशाल्लाह तव्हांजो प्रोफाइल ॾाढो सुठो आहे। तव्हां ईंदड़ वीसी आहियो कंहिं बि यूनिवर्सिटी सां इंशाल्लाह सर, त वॾी महिरबानी इंशाल्लाह ताला। बाक़ी इहो आहे त सर वेजिस जेके हूंदा आहिनि पंहिंजो गवर्नमेंट फिक्स कंदी आहे न। हाणे जीअं हिन बजट में शायदि 47,000 थिया आहिनि सर। विजिटिंग फैकल्टी मेंबर जा बि गवर्नमेंट फिक्स कंदी आहे? न मिनिमम वेजिस जेके आहिनि गवर्नमेंट फिक्स कंदी आहे न। पोइ बाक़ी त जेको आहे उहो थींदो आहे सर। मिनिमम वेज लेबर जी हूंदी आहे न सर। टीचिंग स्टाफ लेबर में अचे थो या न? लेबर में नथो अचे, पर मिनिमम वेज जेको तव्हां घटि में घटि तव्हां कंहिंखे ॾियो था त उहो एतिरो हुजणु खपे। पोइ तव्हां सम्झो था जेके मास्टर्स कयल शागिर्दनि खे तव्हां एज़ अ टीचर भर्ती करियो था उनखे 47,000 में पाण रखूं था, इहो इंसाफ़ आहे? तव्हां सम्झो था? असां वटि जेका आहिनि न, असांजी यूनिवर्सिटी 60,000 मिनिमम ऑफर कंदी आहे। 60,000 अवां खां हटी करे ॿियनि यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि करियूं त हा, ॿी यूनिवर्सिटियुनि में मां नथो चई सघां। असल में असांजा फाइनेंशियल कंस्ट्रेंट्स बि इलाही आहिनि न। असांजी जेके माना महीने ते पघार ॾियण ई असांजे लाइ मसइलो हूंदो आहे। पोइ उन में इलाही प्रॉब्लम्स थींदा आहिनि। पॉसिबल यूनिवर्सिटियूं ईअं न कंदियूं हुजनि। बाक़ी मां जेकॾहिं पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन ऐं पंहिंजे सिस्टम खे ॾिसां थो त ऐं मां हिन सां एग्री कयां थो त उस्ताद जेकॾहिं फाइनेंशियली साउंड हूंदो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे अल्टीमेट जेको रिस्पॉन्स कंदो उहो तालीम खे कंदो। पर जेकॾहिं पाण ई परेशान हूंदो उस्ताद त उहो तव्हांखे रिस्पॉन्स छा कंदो? सो हुनजे लाइ मां एग्री कयां थो त इहो हुजणु न खपे। जिते बि आहे उनखे मिनिमम ते त घटि में घटि खणी अचो। जेको लेबर खे ॾियो था हिकिड़े खे त उहो एतिरो क्वालिफाइड माण्हूअ खे इन खां वधीक ई हुजणु खपे। ऐं इहो मां तव्हां एग्री कयां थो। बाक़ी फाइनेंशियल कंस्ट्रेंट्स आहिनि। जी साईं। अच्छा साईं रफ़ीक साहिब, अवां जंहिं सब्जेक्ट में PhD कई आहे उन सब्जेक्ट खां अनेक सारा ॿार भॼंदा। मां बि भॼंदी हुयमि। असीं बि शामिल आहियूं। ऐं नालो ॿुधी करे उन्हनि जो मूड ऑफ थी वेंदो आहे, ब्लड प्रेशर लो थी वेंदो आहे। त पोइ तव्हां इन सब्जेक्ट मैथमेटिक्स जे सब्जेक्ट बाबति तव्हांजो छा रायो हूंदो? सर मां वरी थोरो हिनखे अपोज़िट मतिलबु डायरेक्शन में ॾिसंदो आहियां। हा, इहो खौफ़ आहे। मां हिकिड़ो एग्जाम्पल ॾींदो आहियां क्लास में ॿारनि खे। पहिरियों लेक्चर जेको ॾींदो आहे न, जीअं तव्हां ॿुधायो था त सॼी सोसाइटी असांजी ईअं आहे, पर इन खां हटी करे ॾिसूं न त मैथमेटिक्स खां सवाइ तव्हांजी का रिसर्च कंप्लीट ई कोन थी सघे। बिल्कुलु। तव्हां काई बि असां हे त दौर खणी चेंज आहे, न त असांजो दौर में जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं 90s में स्कूल में, तॾहिं ईअं हूंदो हो त असांखे पटी हूंदी हुई। तव्हां त उन में हिकिड़े पासे ॾांहुं अलफ खे बेबदक लिखियल हूंदी त ॿिए पासे ॾांहुं 1 ऐं 2 लिखियल हूंदा, अंग हूंदा। मैथ उतां शुरू थींदी हुई। हा सर। मां त चवां थो माना मैथ खां खौफ़ अलाए छाजो आहे। इहो असां सोसाइटी में मैथ जो असीं शॉर्ट फॉर्म नालो बि रखियोसीं शॉर्ट में, मथो अथई त हण, त उहो असां वटि आहे ई न त असीं न हणंदासीं। इहो ई चवंदा आहियूं असां त मथो अथई त हण। हाणे जेकॾहिं सफ़ा मथे खां ख़ाली आहे पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि असां केॾी मयार ॾेई सघूं था। उहो त डिॼंदो। खौफ़ आहे अदी, इहो हिकिड़ो खौफ़ आहे।
मां इहो जेकॾहिं तव्हां खां हिकिड़ो सवाल पुछां, तव्हां जिन कॾहिं ॾिठा आहिनि? न असां त न साईं, मौला ई न ॾेखारियो असांखे साईं। न सर, इहो मखलूक आहे, एॾे ख़ुफ़ाइती आहे बि कोन, पर ऊंदहि थी वञे ऐं थोरो ॿिली जेकॾहिं थोरो कंहिं खड़को करे विझंदी आहे त असां अलर्ट थी वेंदा आहियूं त ख़ुदा न ख़ास्ता का मखलूक अची वई, हालांकि उहो हूंदो कुझु बि कोन्हे। ईअं ई मैथमेटिक्स आहे, जेकॾहिं तव्हां माण्हू इहो रखंदव नालो त जिननि जी ॿोली आहे त मैथ पढ़ाइण वारा जिन आहिनि त इन्हनि खां ईअं ई ख़ौफ़ थींदो, हालांकि आहे कोन, इहा अज़म्पशन आहे। मैथमेटिक्स उहा हिकु मतिलबु फील्ड आहे साइंस जी, जंहिंखां सवाइ न काई बि ह्यूमैनिटीज़ जी फील्ड, न साइंस जी, न इंजीनियरिंग जी। हाणे स्ट्रीम जे नाले सां साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग ऐं मैथमेटिक्स वर्ल्ड लेवल ते रिकॉग्नाइज थी आहे त इन्हनि खां सवाइ दुनिया जी काई बि इनोवेशन थी नथी सघे। हाणे जिते तव्हांखे टेक्नोलॉजी खपे, जिथे तव्हांखे साइंस खपे, जिथे तव्हांखे इंजीनियरिंग खपे, उन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हांखे मैथमेटिक्स खपे। बिल्कुलु ईअं। सो इहो ख़ौफ़ ख़तम थियणु खपे, ऐं इहो जेको ख़ौफ़ आहे इलॉजिकल आहे, मां इहो चवंदमि। ऐं अधीअ खे बि इहो चवंदमि त तव्हां टिजो न, मैथ सां मोहबत करण सां तव्हांखे इलाही ॿिया बि फ़ाइदा पवंदा ज़िंदगीअ जा। सही, चलो कोशिश कंदासीं। डॉक्टर रफ़ीक साहब, आख़िरी सवाल तव्हां खां इहो ज़रूरु कंदमि त असीं ॿारनि जे लाइ तालीम, उन्हनि खे तालीम ॾियारण लाइ तमामु घणा परेशान हूंदा आहियूं, त क्वालिटी एजुकेशन उन्हनि खे ॾियाराइजे। कंहिं स्कूल में तालीम त ॾियाराई वञे थी, वरी कंहिं में तरबियत न आहे, तरबियत जी घटिताई आहे, तरबियत वधीक थी मिले त वरी तालीम जी थोरी असीं हुते ॾिसूं था, या वरी टीचर्स जी थोरी कोताहियूं थोरियूं असांखे नज़र अचनि थियूं। क्वालिटी ऑफ एजुकेशन एक्चुअली आहे छा तव्हांजी नज़र में? तव्हांजो ओपिनियन मां ॿुधणु चाहींदमि। तमामु बहितरीन आहे, इंतहाई ज़रूरी आहे इन शइ जे हवाले सां त तालीम ऐं तरबियत अलाइंड शयूं आहिनि न। जेकॾहिं तालीम हुजे, तरबियत न हुजे त बि कम जी न आहे। जेकॾहिं ख़ाली तरबियत हुजे ऐं इल्मु न हुजे, तालीम न हुजे, त बि को कम जो माण्हू नथो रहे। इन जे लाइ ॿई शयूं ज़रूरी आहिनि। इन में ख़ाली उस्ताद न, उस्ताद जो हिकिड़ो किरदारु ज़रूरु आहे, पर सोसाइटीअ जो किरदारु तमामु ज़रूरी आहे, माउ पीउ जो किरदारु ज़रूरी आहे। तव्हां केतिरो वक़्तु पंहिंजे ॿारनि खे ॾियो था, या तव्हां रुॻो माना फादर जेको आहे कमाइण जे चकर में, मदर ऐं जेको आहे उहा घर जे कमकार जे चकर में असां ॿारनि खे कॾहिं ट्यूशन ते मोकिले छॾियूं था, कॾहिं मदरसे मोकिले छॾियूं था, स्कूल मोकिले छॾियूं था। 24 आवर्स में असां ॿारनि खे केतिरो मोटिवेट कयूं था, केतिरो उन्हनि खे टाइम ॾियूं था। ॿारनि जी तरबियत अॻु में जीअं असांजूं ॾाॾियूं, नानियूं ऐं मासियूं गॾिजी करे विहंदा हुआसीं ऐं असांखे सिख्या जे लाइ खोड़ शयूं उन्हनि वटां मिलंदियूं हुयूं, छा हाणे असांजी सोसाइटीअ में अहिड़ी का आहे एक्टिविटी त असां गॾिजी वियूं, ॿारनि खे पंहिंजे वॾड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, वॾड़नि जा एक्सपीरियंस ॿुधायूं? त इहे सभु शयूं जेके आहिनि न, असां कंहिं बि हिकिड़े मुआशिरे में, कंहिं बि हिकिड़े फैक्टर खे इन जो नथा ज़िम्मेवार करार ॾेई सघूं। इन जे लाइ ज़रूरी आहे त असां सभई गॾिजी, सोसाइटी जेका आहे, या कोई स्कूल इहो नथो करे सघे, कोई उस्ताद इहो नथो करे सघे, सॼी सोसाइटी इन जी ज़िम्मेदार आहे। ऐं ज़रूरी आहे त इहा शइ इम्प्रूव थियणु खपे। तालीम सां गॾु तरबियत जो हुजणु ज़रूरी आहे, तॾहिं तालीम कम जी थी सघे थी। बिल्कुलु साईं। इहो मुंहिंजो सबा साहिबा तव्हां खां आख़िरी सवाल कयो, मुंहिंजो बि हिकिड़ो सवाल आहे। मूंखे इहो ॿुधायो त एंट्री टेस्ट में पुछनि वेझड़ सालनि में ॾिठो वियो आहे त ट्रेंड चेंज थिए पियो। मुख़्तलिफ़ शागिर्द जेके इंजीनियरिंग सां ॾाढो प्यार कंदा हुआ, लगाव रखंदा हुआ, उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी त असीं सिविल इंजीनियरिंग कंदासीं, इलेक्ट्रिकल कंदासीं, इलेक्ट्रॉनिक्स थींदासीं, केमिकल, पर हिन वक़्तु रुझान कंप्यूटर ॾांहुं पियो वञे। इन बाबति तव्हांजो छा तजुर्बो आहे? सर बिल्कुलु सही था चओ, ऐं इहा शइ ट्रेंड हमेशह चेंज थींदा रहिया आहिनि। 90s में सिविल इलेक्ट्रिकल जी टॉप हूंदी, इहा हली करे 20-25 साल ताईं, 2000 ईअं सम्झो 10, 12, 15 ताईं इहो हलियो पियो ट्रेंड। हाणे उन खां पोइ वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंप्यूटर साइंस जो दौरु आयो, हर शइ गैजेट्स असांखे कंप्यूटर बेस्ड मिली विया, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जो दौरु आयो, हाणे उहो बि हलियो। हाणे सॉफ्टवेयर इंजीनियरिंग बि थोरो घटि थियो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटा साइंस ऐं इहे जेके हिन महिल टॉप ते पिया था हलनि, पोइ उन्हनि में इंजीनियरिंग करायो, BS करायो, या जेके बि तव्हांजा प्रोग्राम्स आहिनि, घणो इंट्रस्ट उन्हनि में आहे। ऐं अॻिते जी ख़बर कोन्हे त इहो केतिरो वक़्तु इहो हलंदो। ऐं उहा टेक्नोलॉजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे रैपिडली चेंज थिए थी न, त उन सां गॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे शयूं ज़रूरत मुताबिक़ जेके, जीअं असां पहिरियों स्टार्ट में इहो चयोसीं त तालीम
छाजे लाइ था हासिल कयूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकर मां डिग्री हासिल कयां थो त मुंहिंजो पहिरियों मक़सदु इहो आहे त मां मार्केट में वञी पंहिंजी हिकिड़ी सुठी जॉब वठां। हाणे उहा ऑफर जेका जॉब जी हिन महिल थिए थी त उहा आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटा साइंस, साइबर सिक्योरिटी वारनि खे हिन महिल वधीक ऑफर थिए थी, त हर माण्हू उनजो रुझान इहो आहे। पर मां इहो ज़रूरु चवंदुमि त जेके इंजीनियरिंग जा बेसिक प्रोग्राम्स आहिनि उन्हनि जी अहमियत अॼु बि ख़तम न आहे थी। मेडिकल जा जेके बेसिक प्रोग्राम्स आहिनि, हाणे मेडिकल खे अलाइड साइंसिस में, जेके अलाइड मेडिकल हेल्थ साइंसिस आहे उन ॾे घणो रुझान थी वियो आहे। त MBBS तव्हां वटि लिमिटेड बचिया आहिनि। तव्हांजा घणा प्रोग्राम जेके आहिनि उहे फिजियोथेरापी, टेक्नीशियंस, इन जे पासे ॾे घणो ट्रेंड आहे। हाणे उनजो ट्रेंड छो आहे? उहो इन जे करे आहे त जेके ॿिया ॿाहिरियां मुल्क आहिनि न, उहे MBBS खे नथा वठनि। उहे अलाइड हेल्थ साइंसिस जा जेके प्रोग्राम आहिनि, उन जा स्किल्स आहिनि, उन्हनि खे वधीक अहमियत ॾियनि था। ईअं ई आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटा साइंस, साइबर सिक्योरिटी जी हिन महिल वधीक अहमियत आहे। ईंदड़ दौर में छा हूंदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो 10, 15, 20 सालनि खां पोइ ट्रेंड चेंज थींदो रहे थो। जेका मेडिकल जी सर हींअर हुई न, हींअर मुंहिंजी असेसमेंट इहा आहे त अॼु हिन साल ऐं ईंदड़ 2-3-4 सालनि खां पोइ वरी इंजीनियरिंग रिवाइव कंदी, वरी मेडिकल घटि थी वेंदी। आर्टिफिशियल इंटेलिजेंस वरी के नई हिकिड़ी टेक्नोलॉजी में, जीअं कंप्यूटर साइंस, उन खां पोइ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, वरी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, दौर चेंज थींदो रहे थो, ट्रेंड चेंज थींदा रहनि था। किथे अॻियां किथे बीहंदासीं हली, किथे छा ॾिसंदासीं, इहा कंहिंखे कहिड़ी ख़बर? इहा सभु कुझु टेक्नोलॉजी जे हथ में आहे। जेको असांजे साम्हूं ईंदो असीं हुनखे एक्सेप्ट कंदासीं। ख़ैर, डॉक्टर रफ़ीक अहमद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां वीकेंड विद आवाज़ में पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। ऐं हाणे वठंदासीं पंहिंजे नाज़रीन खां इजाज़त। सो इम्तियाज़ छा चवंदा? बिल्कुलु ईअं नाज़रीन, इन उमेद सां त जिते बि हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजी मेज़बानी इम्तियाज़ अहसन ऐं सभु आपड़ो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।